टंडोल यार में एमपीए इमदाद पिताफी के पुट समेत 16 माण्हुनि में कोरोना वायरस हुजण जी तस्दीक कई वई आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरान टीवी जो रिपोर्टर नसीर शाह। जी नसीर शाह, कहिड़ा तफ़सील आहिनि तव्हां वटि? टंडोल में कोरोना वायरस से राब्तो न अची सघियो। पीपल्स पार्टी के एमपीए इमदाद पिताफी के ॻोठ मां सिहत खाते पारां 10 नवा केस ज़ाहिर थियण बैदि पॉजिटिव आयल केसनि में 10 बेजहाज़ी ॿुधाया वञनि था, जिनमें एमपीए इमदाद पिताफी जो भी पुट भी शामिल है 16 साल, पर उन जी नाले की तस्दीक न थी सघी है। जॾहिं त डिप्टी एडिशनल कमिश्नर हफ़ीज़ लिगारी जो ड्राइवर समेत 6 मकामी माण्हुनि शामिल आहिनि। टंडोलार में लोकल ट्रांसमिशन में कोरोना जा केस नवा तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। टंडोलार सिहत खाते में नवा केस साम्हूं अचण बैदि कोरोना में मुब्तला मरीज़नि जो अंग वधी 62 थी वियो आहे। जॾहिं त टंडोलार में 35 जेके आहिनि केस हींअर आइसोलेशन में रखिया आहिनि, जिन खे घर में रखियो वियो आहे। टोटल केस जेके 62 न जा 27 थी विया आहिनि अञा। जॾहिं त टंडोलार में कोरोना वायरस जो वधणु लॉकडाउन में नरमी सबबु ऐं माण्हू ऐं टंडोलार जा दुकानदार ऐं आवाम पारां एसओपी ते अमल न करण जे करे रोज़ानी जे बुनियाद ते तेज़ीअ सां केस वधी रहिया आहिनि ऐं जिन खे कंट्रोल हाणे थियणु ॾाढो मुश्किल आहे। जी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ नसीर शाह जी महिरबानी।